नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में ख़बर ॾींदा हलूं त खैबर में गवर्नमेंट हाई स्कूल खे सरकार जे तरफ़ां अपग्रेड हायर सेकेंडरी जो दर्जो मिलण सबबि हाई स्कूल खैबर जे हेडमास्टर मोहम्मद सलीम छजरो जिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आउं खैबर हाई स्कूल में 17 ग्रेड जो ऑफिसर थी वियो आहियां। मूंखे खैबर हाई स्कूल में 27 जनवरी 2022 मूं चार्ज वरिती है। मूंखां पहिरीं खैबर हाई स्कूल में अॻूणो हेडमास्टर सैयद जहांगीर शाह जेको 18 जनवरी ते रिटायर थी हाई स्कूल खैबर में अलविदा प्रोग्राम करे वियो ऐं वधीक हेडमास्टर मोहम्मद सलीम छजर जिन जो चवण हो त मुख्य प्रिंसिपल सैयद शाहिद शबीर शाह खे चयो है त आउं मुंहिंजी ऑफिस में कम कंदुसि, तव्हां पंहिंजी ऑफिस ऐं पंहिंजे अमले सां गॾु कम करियो। आउं हेडमास्टर वारी ऑफिस में कम करण तव्हां खे न ॾींदुसि। तव्हां अलॻि हायर सेकेंडरी ऑफिस में वञी पंहिंजो कम करियो, पर ऑफिस खुलियल न आहे। तव्हां पंहिंजी ऑफिस धार खोले वञी कम करियो। प्रिंसिपल बिल्कुल ऑफिस ठही पई आहे ऐं उनखे हर जेका फैसिलिटीज़ असांखे आहिनि उहे सॼियूं उनजी ऑफिस में बिल्कुलु आहिनि। हिनखे रोकियो कुझु न, माण्हुनि जी खे तमामु घणी सहूलियत थींदी। सुठी ॻाल्हि आहे, असांखे ख़ुशी थी आहे त फर्स्ट ईयर इंटर थी आहे ऐं असांजा तक़रीबन जेके ग़रीब माण्हू परे नथा वञी सघनि त उहे हिते ई एडमिशन वठंदा ऐं सुठी ॻाल्हि आहे। पर असां रुॻो इहो चऊं था त हू पंहिंजो सेक्शन संभालनि, पंहिंजी एडमिशन कनि, उनखे हलाइनि ऐं जेको जो असां में अमल था कनि न ॾियनि असांजे हायर सेकेंडरी संभाले ऐं असां पंहिंजो स्कूल संभालियूं। उन्हनि त इहा ई शइ चए थो ऐं जिथे किथे ईअं ई जिते बि हायर सेकेंडरी आहिनि उते सभु ईअं ई हलनि पिया त माना हुन हायर सेकेंडरी वारनि जो अलॻि सेक्शन आहे ऐं असांजे स्कूल जो अलॻि सेक्शन आहे। स्कूलनि खे हेडमास्टर पिया संभालनि ऐं हायर सेकेंडरी खे जेके हुननि जा प्रिंसिपल पिया संभालनि। कानून मुताबिक़ कानून बि इहो ई चवंदो सॼे ज़िले में ई आहे त पंहिंजे तक़रीबन सॼे ज़िले में न पर सिंध में इहो ॿुधो आहे त प्रिंसिपल खे हिते का ऑफिस कान पई ॾिनी वञे ऐं हिते कुझु अहिड़ियूं अहिड़ा माण्हू आहिनि सर्कुलेट करे थो कोई अहिड़ो लेटर त बाबा तव्हीं प्रिंसिपल जे अंडर में कमु करियो ऐं सॼे इदारे खे हू हलाईंदो त बिल्कुलु आमना सदक न बिस्मिल्लाह असांखे का बि शिकायत कान्हे। छो जो असां हिते जेको आया आहियूं स्कूल जी बहितरी लाइ आया आहियूं ऐं तइलीम जी बहितरी लाइ आया आहियूं। जेकॾहिं असांखे किथां बि हायर अथॉरिटी खां को अहिड़ो ऑर्डर मिलियो त असीं बिल्कुलु हुन सां गॾिजी हलण जे लाइ तयारु आहियूं। जो पूरो थी वियो आहे ऐं फर्स्ट ईयर इंटरव्यू दाख़िलाऊं थी वियूं आहिनि, अनकरीब एग्ज़ाम थियण वारा आहिनि। पर हाणे मथियों सेक्शन जेको असांजो शुरू थींदो अप्रैल मई खां त उन में असां जेको फर्स्ट ईयर इंटरव्यू दाख़िला कंदासीं। थैंक यू सर। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।